अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरिन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त बिजार ख़ान पंहिंजे माण्हुनि खे इहो हुकुम ॾेई छॾियो आहे दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त शमीर ख़ान जी उहा संगत अधु कयो जेका हुनजी गद्दार संगत हुजे, उन मां असां कमु वठी करे ऐं शमीर ख़ान जी हस्ती मिटाए सघूं। जी दोस्तों, ॿिए पासे रुख़सार जेको आहे त शमशू पंहिंजे यार खे चई रही आहे त मुंहिंजी जान खे ख़तरो आहे ऐं शेरोज़ ख़ान शमीर जी ॻाल्हि ॿुधी आहे त हू मूंखे मारींदो या पुलिस जे हथां गिरफ़्तार कराईंदो। तंहिं ते शम्स चवंदो त तव्हां औरतूं जो अकुलु खोड़ीअ में हूंदो आहे। जॾहिं त तुंहिंजो शेरोज़ ख़ान दुश्मन आहे त हू तोसां सॼे लाइ शो कंदो। बहरहाल शेरोज़ ख़ान जो इहो मक़सदु आहे त शमीर ख़ान जूं ॻाल्हियूं जेके आहिनि त रुख़सार बेगम सां ऐं रुख़सार बेगम जूं ॻाल्हियूं शमीर ख़ान सां कराए हुननि खे विढ़ाइणु चाहे थो, जे तमामु जल्द हुननि जो माना किसो ख़तमु थी वञे, हिक ॿिए सां विड़ी पवनि। या शमीर ख़ान खे हूअ नुक़सानु ॾिए या शमीर ख़ान हुनखे नुक़सानु ॾिए त मां पंहिंजी मिल्कियत जो वरी वारिस थी सघां ऐं वरी हिकु भेरो ॿीहर इन ग़रीब माण्हुनि खे सताए उन्हनि ते हुकूमत करे सघां। शेरोज़ ख़ान जी इहा चाल आहे दोस्तों। जी दोस्तों, त तव्हांखे ॿिए पासे ॿुधायूं त बानो खे जेको इश्क़ु लॻल हुन ॾेला जो नौरोज़ सां उहो इश्क़ु उहो नथी भुलाए सघे ऐं उहा पंहिंजे पीउ खे चई रही आहे त मां शादी कंहिंसां बि कोन कंदसि जेसि ताईं मूंखे इहा ख़बर न पवंदी ऐं मां नौरोज़ खे भुलाए नथी सघां। तंहिं ते हुनखे पंहिंजो पीउ चवंदो त मूंखे सालीअ सभु कुझु ॾसे वियो हो मरण खां अॻु में त नौरोज़ हिन दुनिया में न आहे रहियो, ऐं सालीअ मूंखे इहो बि चई वियो हो त मुंहिंजे मुंहं खां पोइ या मुंहिंजे मां कुझु थियण खां पोइ बानो जी शादी कराए छॾिजां। तंहिं ते बानो चवंदी त मां शादी नथी करे सघां, नौरोज़ जी यादि में मां सॼी ज़िंदगी गुज़ारे सघां थी, त पोइ मां शादी छो कयां। मां तव्हां सां गॾु हूंदसि, मां पंहिंजे गूंगे भाउ ऐं तो पीउ सां गॾु हूंदसि, मां शादी नथी करे सघां। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।